अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। मटियारी प्रेस क्लब आॾो IBA टेस्ट पास उमेदवारनि कुर्बान अली टालपुर, सुहेल बुगियो, शुएब मला ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़नि चयो त एजुकेशन ऐं लिटरेसी डिपार्टमेंट पारां थर्ड पार्टी इदारे IBA सखर तरफ़ां सेप्टेंबर 2021 PST ऐं JST लाइ लिखत वारो इम्तिहान वरितो वियो, जंहिं जे लाइ पासिंग मार्क्स 55 ऐं फ़ी मज़मून में 45% रखियो वियो, जंहिं में पूरी सिंध में 86% उमेदवार कामयाब थी सघिया। जंहिंखां पोइ 45% जो शर्त ख़तमु करे कामयाब उमेदवारनि खे पास करे ऑफर ऑर्डर ॾिना विया। उन सां गॾोगॾु अक़लियती उमेदवारनि ऐं औरतुनि खे 5 मार्कुनि जी रिआयत ॾिनी वई, जॾहिं त मुस्लिम उमेदवारनि जिन 50 खां 55 मार्कूं खयूं उन्हनि खे का बि रिआयत न ॾिनी वई ऐं उन्हनि खे फेल करार ॾिनो वियो। जंहिं करे असां मुसलसिल 8 महीननि खां सरापा एहतिजाज बणियल आहियूं, पर असांजो को बि तदारक न पियो थिए। जीअं त पाकिस्तान जे 1973 वारे आइन जे मुताबिक़ पाकिस्तान जे सभिनी शहरनि खे बराबर जा हक़ हासिल आहिनि। मुज़ाहिरो कंदड़ मुतालबो कयो त अक़लियतुनि वांगुरु मुस्लमाननि खे 50% ते पास करे छांयल बेचैनी ख़तमु कई वञे। टंडोलियार ज़िले में पाणी जी खोट बरक़रार। क़ौमपरस्त अॻवान रियाज़ चांडो जी अॻवानी में रैली। GSN माज जे सरबराह जी अॻवानी में आबादगारनि पारां टंडोलियार जी सिविल अस्पताल खां लतीफ़ गेट ताईं एहतिजाजी रैली कढी वई। लतीफ़ गेट ते पहुचण बैदि क़ौमपरस्त अॻवाननि आबादगारनि सां गॾिजी पाणी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो। एहतिजाजी रैली ऐं धरणे में पाणी खोट ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते GSN माज जे सरबराह रियाज़ चांडो साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। सिंध हुकूमत पुछड़ जे आबादगारनि खे पाणी पहुचाइण में मुकमल नाकाम थी वई आहे। बासर ज़मींदार मुंड में पाणी लाइ लिफ्टर मशीनूं हणी वेठल आहिनि, जिन ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए एरीगेशन खातो अगूर निंड पियल आहे। हिन चयो त सिंध में ज़रदारी ज़रई ज़मीनूं आबाद करे रहियो आहे। ज़रदारी ग्रुप कब्ज़ा ग्रुप आहे। टंडोलियार ठटो सिजावल नवाबशाह ते ज़रदारी जो कब्ज़ो आहे, जेको सिंध जो पाणी ते कब्ज़ो करे वेठो आहे। 22 तारीख़ ते समूरी सिंध में पाणी चोरनि ख़िलाफ़ एहतिजाज कया वेंदा। मीरपुर ख़ासि मेराण थाणे जी हद गुलशन इब्राहिम कॉलोनी में हिकु वाड़े में जानवरनि जी चर्बी ठाहिण जा इतला। इलाइक़े में बदबू फैलिजी रही आहे। रहवासी सख़्तु परेशान। गुलशन इब्राहिम जे रहवासियुनि चयो त गुज़िरियल 3 महीननि खां असांजे घर जे साम्हूं ख़ाली प्लाट जे चौदीवारी में क़ाइमु हिकु वाड़े में जानवरनि जे गंदी चर्बी खे बाहि जे ज़रिए गरम करे उन मां आयल ठाहियो पियो वञे, जंहिं सां असांजे घरनि ताईं बदबू पहुची रही आहे। रहवासियुनि ज़िले इंतिज़ामिया ऐं हद जे SHO खे अपील कई आहे त नोटिस वठी वाड़े जे मालिक ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। शहदादपुर सिंजोरो रोड ते ॻोठ करीम ॾिनूं वसाण मां ट्रैक्टर ट्रालीअ में सवार थी वेंदड़ शादी जी जञ सां भरियल ट्राली ओचितो ट्रैक्टर जे टायर आड़ टुटण सबबि कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में 2 मासूम ॿारहा तनवीर वलद गुलाम हैदर लिगारी ऐं शमन वलद अनवर लिगारी मौक़े ते फ़ौत थी विया, जॾहिं त सरफराज़, निमरा, आसफ़ा, रिज़वान, रुबीना ऐं फ़ातिमा समेत ट्रालीअ में सवार औरतूं ऐं मर्द ऐं ॿारहा ज़ख़्मी थी पिया, जिन खे शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि फ़ौती ॿारनि जे फ़ौत थियण जी तस्दीक़ करे ज़रूरी कार्रवाई बैदि फ़ौती ॿारनि जा लाश वारसनि हवाले कया, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। जंज सां पेश आयल रोड हादसे सबबि शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजे YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।